अस्सलामुअलैकुम नाज़रीन, FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्ला। असां अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। रोड़ी वेझो दुबर थाणे जे हद में मंडो देरो रेलवे स्टेशन भरिसां रेलवे ट्रैक ते वेठल ॿारनि मथां पंजाब खां कराची वेंदड़ माल गाॾी रेल चढ़ी वई। रोड़ी मां ख़ान मोहम्मद गबोल मूजिब 2 सगा भाइर फौत, 2 ज़ख़्मी। फौतिन जी अब्दुल हमीद ऐं अब्दुल फताह तौर सुञाणप थी। नाज़रीन, ही अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। रोड़ी वेझो दुबर थाणे जे हद में मंडो देरो रेलवे स्टेशन भरिसां रेलवे ट्रैक ते वेठल ॿारनि मथां पंजाब खां कराची वेंदड़ माल गाॾी रेल चढ़ी वई। 2 सगा भाइर फौत, 2 ज़ख़्मी। फौतिन जी अब्दुल हमीद ऐं अब्दुल फताह तौर सुञाणप थी।